पंजाब में चूंडू मुलतवी करण जो फैसलो जबरदस्त है। वफाकी सरकार इलेक्शन कमीशन के फैसले की आजियां करे छड़ी। इमरान खान के भी गाल्हियुनि जी आछ। कानून वारे वफाकी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त मुल्क सियासी ऐं माशी बुरहान जो शिकार आहे। बिन असेंबलियुनि जूं अलॻि अलॻि चूंडूं करायूं वयूं त मुल्क मुस्तक़बिल में बुरहान जो शिकार थींदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त आइन मूजिब समूरे मुल्क में चूंडूं हिक ई वक़्त थियणियूं आहिनि। ॿिन्ही सूबनि में आम चूंडुनि ताईं निगरान सेटअप बरक़रार रहंदो। टीं धुर खे मौक़ो ॾियण बदिरां इलेक्शन कमीशन जे फैसले जो एहतराम कयो वञे। इमरान खान ग्रैंड सियासी डायलॉग चाहे थो त असां तयार आहियूं। पीटीआई पंजाब में चूंडुनि मुलतवी करण वारो इलेक्शन कमीशन जो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। सूमर ॾिहाड़े पार्लियामेंट जे गॾियल इजलास में शिरकत जो फैसलो असद उमर चयो आहे त इलेक्शन कमीशन जो फैसलो सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि ख़िलाफ़ आहे। चूंडुनि जी तारीख़ तब्दील नथी करे सघिजे। सुभाणे दरख़्वास्त दाख़िल कराए इस्तदा कई वेंदी त चूंडूं 30 अप्रैल ते ई करायूं वञनि। चूंडूं मुलतवी करे आइन जा बखिया उधेड़िया विया। फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट ते हमले लाइ काल्ह पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुरायो वियो। इजलास जो असल हदफ़ सुप्रीम कोर्ट हुई। हिन वक़्त जजिस ते बि दबाव विधो पियो वञे पर आइन खे बचाइण सुप्रीम कोर्ट जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट बार 12 पंजाब में इलेक्शन मुलतवी करण जी मज़म्मत समूरनि आइनी इदारनि जे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट बार चयो आहे त इलेक्शन कमीशन चूंडूं अक्टूबर में कराइण जो ऐलान करे आइन लताड़े छॾियो। इलेक्शन कमीशन कंहिं बि सूरत में इलेक्शन मुलतवी नथी करे सघे। इलेक्शन कमीशन पंहिंजे आइनी मैंडेट ऐं अदालती फ़ैसिले जी तौहीन कई। इलेक्शन कमीशन 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करण जी पाबंद आहे। आइन तहत निगरान हुकूमत बि 90 ॾींहनि खां वधीक नथी हली सघे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां मुल्क में ॾफेड़ पखिड़िजंदो। वफाकी हुकूमत जुडिशल कॉम्प्लेक्स में थियल भञराज जी जांच लाइ JIT जोड़े छॾी। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान हथियारबंदनि जो जथो वठी इस्लामाबाद पहुतो। हू कानून खे मुंहुं ॾियण बदिरां किरियल हरकतुनि ते लही आयो आहे। हथियारबंदनि जो जथो इस्लामाबाद वठी अचण दहशतगर्दी नाहे त ॿियो छा आहे। PTI वारा ज़बरदस्ती जुडिशल कॉम्प्लेक्स में दाख़िल थिया ऐं भञरा कई। सबूत आहिनि त उम्मीदवारनि खे टिकट जी लालच ॾेई माण्हू इस्लामाबाद आंदा विया। मामले जी जांच लाइ JIT जोड़ी वई आहे जेका 14 ॾींहनि में चालान अदालत में पेश कंदी। PTI अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ दाख़िल केसिस ते दुरुस्त नमूने अमल करण जो फ़ैसिलो कयो वियो। इमरान खान पुलिस ख़िलाफ़ ग़लति ॿोली ॻाल्हाए थो ऐं सिक्योरिटी बि घुरे पियो। इमरान खान जे इल्ज़ामनि जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ी वई आहे। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त इल्ज़ाम सही आहिनि त एक्शन थियणु घुरिजे। ग़लति आहिनि तॾहिं बि एक्शन थियणु घुरिजे। इलेक्शन कमीशन सोची सम्झी चूंडुनि लाइ अॻिते जी तारीख़ ॾिनी हूंदी। पंजाब हुकूमत अवाम खे रिलीफ फिराम करण लाइ कोशिशूं करे पई। शहरनि खे सस्ते अटे जी फिरामी जारी आहे। इमरान खान जे क़त्ल जो को मनसूबो नाहे जोड़ियो। इल्ज़ामनि जो हर सतह ते जवाब ॾियण लाइ तयार आहियां। IG पंजाब उस्मान अनवर PTI चेयरमैन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। संदसि चवणु आहे त इमरान खान जे इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। पुलिस वारा ॾोही निकिरनि त सज़ा ॾिनी वञे। ॾोही न निकिरण ते इल्ज़ाम लॻाईंदड़नि खे सज़ा ॾिनी वञे। हुकूमत पाक फौज ख़िलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम ते टास्क फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी घरू खाते तूफ़ान तरफ़ान पाक फौज ख़िलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम ते टास्क फोर्स जोड़ी वेंदी। टास्क फोर्स में FIA, PTA ऐं नादरा जा ऑफिसर शामिल हूंदा। टास्क फोर्स खे पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद भी हासिल हूंदी।
परडेही वसीर बिलावल भुट्टो सरदारी कराची जे गुलिस्तानी जौहर वारे इलाइक़े में फ्लाईओवर जो इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब में वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया शरीक फ्लाईओवर 85 करोड़ रुपयनि जी लागत सां 4.5 महीननि में मुकमल कई वई। मुराद अली शाह चयो आहे त फ्लाईओवर बाद अंडरपास जो कम बि जल्द मुकमल कयो वेंदो। जो भी तनकीद करता है ना पीपुल्स पार्टी पे, उसका जवाब ये फ्लाईओवर्स है। 2018 में जाली मैंडेट इमरान खान को दिया गया, वो अपने हलकों में नहीं जाते, उनके हलकों में उनके लिए तलाश गुमशुदा की पर्चा लगी हुई। इमरान खान खुद जो यहां से जीता, उसके बाद एक रात भी उसने कराची में नहीं गुजारी। तो जिन लोगों की सियासत का महवर या तो एम्पायर की उंगलियां हो या बैरून मुल्क वो ताकत है जो कि पाकिस्तान को नाकाम देखना चाहती हो, आज इमरान खान के हिमायत में खुलकर सामने आ गए। तो बिल्ली थैले से बाहर आ चुकी है। इमरान खान की लड़ाई ना ही पीएमएलएन से है, ना ही पीपुल्स पार्टी से है, ना ही किसी इदारे के सरबराह से है। इमरान खान की लड़ाई इस मुल्क से। इमरान मुल्क के खिलाफ साजिश करे रहियो आहे। 2018 वारनि चूंडनि में पीटीआई खे जाली मैंडेट ॾिनो वियो। इमरान मुल्क खे इंतशार तरफ़ वठी वञणु चाहे थो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त ॿिली थेले खां ॿाहिरि अची वई आहे। इमरान जी हिमायत में कुझु ॿाहिरियूं क़ुवतूं बि साम्हूं आयूं आहिनि। पीटीआई वारा पंहिंजनि तकनि में नथा वञी सघनि, अवाम संदन ॻोल्हा लाइ इश्तिहार लॻाए छॾिया आहिनि। मुल्क में योम पाकिस्तान जोश ऐं जज़्बे सां मल्हाए वियो। ॾींहं जी शुरूआत वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं चाइनीज़ सूबनि में 21 तोपुनि जी सलामी सां कई वई। ख़राब मौसम सबबि ऐवान सदर में रखियल योम पाकिस्तान जी परेड मुलतवी। योम पाकिस्तान जी हाणे तक़रीर 25 मार्च ते थींदी। मज़ार क़ाइद ते बि गार्ड जी तब्दीली। ऐवान सदर इस्लामाबाद, गवर्नर हाउस पेशावर ऐं लाहौर में योम पाकिस्तान जे मौक़े ते सिविल एहसास ॾियण वारी तक़रीब समाजी ख़िदमतगार बिल्किसी थी। रमज़ान शिफा, गवर्नर कामरान टसूरी, सहाफ़ी मुजीबुर रहमान शामी, स्क्वाच लेजेंड जहांगीर खान, जान शेर खान खे एवार्ड ॾिना विया। डीआईजी मज़हर नवाज़ शेख, एसएसपी अमजद शेख, एसएसपी बशीर बिरोही ऐं ॿियनि खे बि एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। गवर्नर हाउस पंजाब में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म खे बि सितारा इम्तियाज़ ॾिनो वियो। सिंध जे गवर्नर कामरान टसूरी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मज़ार क़ाइद ते हाज़िरी। मुराद अली शाह चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं हमेशा रहंदो। क़ौम सां गॾिजी दहशतगर्दनि खे शिकस्त ॾींदासीं। महांगाईअ ते ज़ाब्ते लाइ ऑर्डिनेंस आणे रहिया आहियूं। गवर्नर सही करे छॾी आहे। अॼु खां लागू थी वेंदो। आम वाहिपे वारनि शयुनि जे अघनि में हथरादू बात बर्दाश्त न कई वेंदी। गवर्नर कामरान टसूरी चयो त पाकिस्तान खे सभु गॾिजी मज़बूत कंदासीं। ऐसा ही हुआ था कि रमजान आने से पहले गवर्नमेंट की तरफ से महंगाई हो गई थी और इस साल भी ऐसा ही हुआ है। रमजान आने से पहले ही तैयारी कर ली इन्होंने। फ्रूट तो आदमी खा नहीं सकता, खज्जी है बना खज्जी खल कर रोजा खोल लेता है आदमी सुन्नत के हिसाब से। वो वाली चीज भी इन्होंने 480 रुपए कर दी है, 300 से 180 रुपए किलो बढ़ा दिया है। अब क्या करें आप बताओ, क्या खाएं? 400 रुपया, 500 रुपया, 700 रुपया किलो जो रेट है। तो जड़ी शइ जेको वठंदो ओड़ो रेट भरींदो। पोएं साल खां तकरीबन 150 जो फर्क है, 150 जो फी किले थे हर एक जो। मैं तो ये बोलता हूँ आवाम को, अपनी आवाम को ये बोलता हूँ कि शुरू के 10 रोजे जो है ना, वो आदमी नमक और पानी से रोजा खोले, इनकी सारी हवा गैस निकल जाएगी। रमज़ान थींदे ई खजूर समेत फ्रूट जी क़ीमतूं आसमान ते पहुची वियूं। खजूर जो फ़ी किलो 700 रुपयनि जो थी वियो। फ्रूट जी क़ीमतुनि में बि ॻाटे टोड़ वाध।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात। कराची, नवाबशाह, ठट्टो, मखली, गुर्जो, बनू, न्यू सईदाबाद, मुज़फ़राबाद में भी बरसात पई। बरसात सबब कणक, धाणनि, गिदरे, हिंदाणे ऐं टमाटे समेत तैयार फसलन के कापारी धक। आबादकार सख्त परेशान। इस्लामाबाद पुलिस असां गिरफ़्तार पीटीआई चेयरमैन इमरान खान जो फोकस पर्सन हसन न्याज़ी के अदालत रिमांड ते जेल मोकिले छॾियो। 6 अप्रैल ते पेश करण जो हुकुम। पुलिस हसन न्याज़ी के वधीक 5 ॾींहनि जे रिमांड ते संदन हवाले करण जी इस्तदा कई हुई। कानपुर महर में होटल बंद कराइण जे नाले ते एसएचओ पारां दुकानदारनि जी तज़लील। एसएचओ क़ाबिल भयो होटल मालिकनि जो खीर हाराए छॾियो। हिक हिंदू नौजवान जे मथे ते भगवान जी मूर्ति रखी ॿीहर दुकान न खोलण जो वचन वरितो। 12 ॼणा गिरफ़्तार। एसएसपी पारां नोटिस वठण बाद एसएचओ पंहिंजे रवैये ते दुकानदारनि खां माफ़ी वठी छॾी। गरीब माण्हू खे छा इंसाफ़ मिलंदो? ये कारनि वारा, ये वॾा पोस्टनि वारा इहे खाई वेंदा। ग़रीब खे काॾों मिलंदो? नहीं मिलेगा भाई। आवाम बेचारी भूखी मर रही है। ये सब ना बेड़ा गर्क कर दिया मुल्क का। चाहे बंदा मरिया है गाड़ी के नीचे आके। कोई अमल नहीं होगा, खाली ये जो है ना बस ऐसे बबका दे देते हैं अवाम को खुश करने के लिए। कराची वासियुनि घटि आमदनी वारनि खे पेट्रोल जी फ़ी लीटर ते 100 रुपया सब्सिडी ॾियण वारे हुकूमती ऐलान खे बि नई ख़ुआरी करार ॾेई छॾियो। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरनि चयो त सस्तो अटो फ़राहम करण वारे हुकूमती ऐलान ते अमल थियो आहे जो हाणे सस्तो पेट्रोल मिलंदो। रुॻो ख़ुआर कयो पियो वञे। पेट्रोल ते सब्सिडी ॾियण वारो ऐलान रुॻो ऐलान ई रहिजी वेंदो। अहिड़ी का स्कीम शुरू थी त उन जे नाले ते अमीरनि जा पेट भरिया वेंदा। ग़रीब माण्हू त ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहे। मलीर में 4 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 7 दर्जे जी शागिर्दियाणी जो पतो न पियो। शागिर्दियाणी मरियम जे वारसनि संदसि गुमशुदगी बाबति सऊदाबाद थाणे ते केस दाख़िल कराए छॾियो। वारसनि जो चवणु आहे त शागिर्दियाणी खे अगवा कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बावजूद पुलिस शागिर्दियाणी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। भारतीय गुजरात जी अदालत इज़त खे छेहो रसाइण वारे केस में कांग्रेस अॻवान राहुल गांधी खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। भारतीय मीडिया मूजिब राहुल गांधी खे 2019 में दाख़िल केस जी सज़ा ॿुधाई। अदालत कुछ देर बाद सज़ा मुअतल कंदे राहुल गांधी जी 3 ॾींहनि जी ज़मानत मंज़ूर कंदे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जो हक़ ॾेई छॾियो। अमेरिका में यूरोप खां पोइ बरतानिया भी टिकटॉक ते पाबंदी लगाए छॾियो। परॾेही मीडिया मूजिब साइबर सिक्योरिटी सबब सोशल मीडिया ऐप टिकटॉक ते पाबंदी लगाई वई।